नाज़रीन, हैदराबाद में लाशारी बिरादरी ज़मीन ते कब्ज़े ख़िलाफ़ सख़्त एहतजाज कयो आहे। वधीक तफ़सीलन लाइ पेश आहे मुदस्सिर अब्बास जी हीअ रिपोर्ट। नाज़रीन, हैदराबाद में लाशारी बिरादरी ज़मीन ते कब्ज़े ख़िलाफ़ सरापा एहतजाज बणियल आहे। अॼु लाशारी बिरादरी तरफ़ां एहतजाज कयो वियो आहे, जंहिंमें लाशारी बिरादरी जो सरदार गुलाम मुस्तफ़ा खान लाशारी बि शरीक आहे। असीं हिन हवाले सां एहतजाज में शरीक अॻवाननि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। संदीक छा चवणु आहे? अॼु आउं पंहिंजी बिरादरी सां गॾु आयो आहियां ऐं मूंखे ॾाढी ख़ुशी थी आहे। असल में हिते आयासीं, असांजो मेन मक़सदु इहो आहे त हिकिड़ो ख़सीस माण्हू आहे जेको पराए बनियनि ते अॻे पहिरीं बि कब्ज़ा कंदो, हाणे बि कंदो, क़तल बि कराई। उन खां पोइ शाह मुराद सां हुनजी पार्टनर हुई। ही सिंसियर माण्हू हो, सचो माण्हू हो। हिन सां ज़्यादती करे कूड़ा खाता कराए ऐं हिनखे ब्लैकमेल करे ॿनी ते कब्ज़ो करणु चाहे थो। हा, इहो आहे त असांजी पार्टनर ई हुई मुख़्तियार मुग़ल सां। हीअ असुल लोहार आहे, मुग़ल थो सॾाए ऐं मुग़ल हुजे हा त सम्झी वञे हा। ऐं हिन सां पार्टनरी हुई असांजी। उन खां पोइ वरी हिन फ्रॉड कयो असां सां। ऐं हीअ मुंहिंजा जेके ज़मीन जा ओरिजिनल खातेदार आहिनि, हिननि खे चई त फ़ौती खातो था ठारायूं ऐं जाली जेको आहे हुन खातो ठारायो आहे, जाली आहे। हुनखे चैलेंज कयो आहे, असां कोर्ट में खणी अच। ॿ केस कोर्ट में हलनि पिया, कोर्ट में कोन थो अचे। SSP साहब वटि कोन थो अचे, SHO साहब वटि कोन थो अचे, शलगिरी DSP साहब वटि कोन थो अचे। ऐं वेही असांखे हिरासा करे थो, माना तरह तरह जूं ॻाल्हियूं करे थो, थ्रेट ॾिए थो। ऐं हीअ ओरिजिनल मालिक असां सां गॾु आहिनि। वधीक साईं मौक़फ़ ॿुधाईंदो तव्हांखे। साईं, असांजी ज़मीन पंहिंजी या ज़ाती अबे ॾाॾे जी असांजी ज़मीन आहे। असां सां सौदो कयो हाजी मुख़्तियार मुग़ल। पोइ एंड ते हुन वटि हिकु रुपयो न हो जो असांखे ॾे, छो पैसो हुन वटि हो ई कोन। ठग आहे, ठगीअ ते ॿियो हले। पोइ असां हुनखे जो मां जाओ कर, पैसा जे न ॾींदो त छा लिखी ॾींदो माण्हू। पोइ वठी आयो हाजी शाह मुराद लाशारीअ खे। ही मुंहिंजो पार्टनर आहे, पैसा ही ॾे थो असांखे ऐं रजिस्ट्री करे ॾियो। पोइ हाजी शाह मुराद पैसा ॾिना, ॾेढ एकड़ ज़मीन जा बि पैसा ॾिनई जेको एग्रीमेंट हिन सां थियल आहे। बाक़ी जेको हाजी मुख़्तियार जे हिसे जा पैसा उहे बि हाजी साहब ॾिना। हे जो पंजाबी जो वटि फ़ैसिलो असांजो पंहिंजे खाउंद बस जय जे कयो, उते चइनि 5 माण्हुनि साम्हूं लिखत बि कई, चई मां चेक ॾींदुसि 5 महीने जी सूरत में तव्हांखे 2 करोड़ रुपया मां अदा कंदुसि। उहो पंजाबी न ॾिनो, रहंदो पियो असांजी धमकियूं पियो ॾिए। असां अॼु बिरादरी सभु हिते गॾु थिया आहियूं। असां शाह मुराद लाशारी सां असां सभु गॾु आहियूं हिते। असांजो सरदार गुलाम मुस्तफ़ा बि आयो आहे, मोहसिन शाह, सभिनी भाइनि सां असां गॾु आहियूं। असांजी पंजाबी न चईंदासीं, पंजाबी कातिल माण्हू आहे। ऐं ॿियो इन सां गॾु चौधरी मुख़्तियार बि आहे, मीरपुर खासारो। उन जो भाई इसने पैसे नहीं दिए तो पैसे मैं दूंगा। सुभाणे कुछ भी थियो त असां हिन जी गिची में अथनि।